अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था काज़ी मुंदमा सिटी रिपोर्टर अब्दुल्ला रिंद जी। नवाब अली मदबर सां जमात इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांच सरकारी खूह तरफ़ां हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जलसा ज़ेर सदारत हाफ़िज़ कुर्बान अली ॾेथो में ॻोठ हाजी मोहम्मद बश कलोई में थियो, जंहिंमें आस पासे सभी अक़ीदतमंदनि शिरकत कई। जलसे के आले बिन आलम मौलाना उबैदुल्लाह ॾारी ताहिरी नक्शबंदी ख़िताब कंदे चयो त गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जीलानीअ खे न रुगो मुस्लमान पर हिंदू धर्म जा माण्हू मञींदा आहिनि। गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जीलानी जो वालिद मुत्तक़ीन ऐं सरदार आहे। संदन वालदा वलियुनि जी सरदार हुजे, उन्हनि मां गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जिलानी जहिड़ा पीरां पीर पैदा थींदा आहिनि। गौसे आज़म जो क़यामत ताईं संदन फेज़ जारी रहंदो। जॾहिं त स्टेज ते सेक्रेटरीअ जा फ़राइज़ मौलाना शाहनवाज़ चांडियो ताहिरी अदा कया। जलसे में मौलाना हाफ़िज़ ताज मोहम्मद राहू, प्रेस क्लब नवाब अली मोहम्मद सदर यूसुफ रिंद, हाफ़िज़ अली अकबर ओठो, सहाफ़ी अब्दुल्ला रिंद ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में लंगर तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।